बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के हवाले से मुस्तहक औरतुन की रहनुमाई तोड़े रजिस्ट्रेशन लाए खानगढ़ तालुके अंदर ऑफिस जो क़याम अमल में आंदो वियो है। खानपुर मार में कायम कयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की ऑफिस जो इफ्तिताह PPMA ने सरदार मोहम्मद बख्श खान मार किया। इन मौके ते इफ्तिताही तकरीब के खिताब कंदे PPMA ने सरदार मोहम्मद बख्श खान मार ए बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के ज़िले ऑफिसर गाज़ी खान जखरानी जो चवण हो तो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऑफिस के क़याम से इलाके के मुस्तहक औरतुन के घोटकी या मीरपुर माथेलो वञण की ज़रूरत न पवंदी। खानपुर मार में असां इनॉग्रेशन कई आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी जेकी खानगढ़ जी तालुके जी ऑफिस हुई और 2014 खां वठी करे रोलड़े जो शिकार हुई ऐं उनखे असां राति ॾींहुं पंहिंजा एफर्ट्स वठी करे उनखे वापसि क़ाइमु कयो आहे। उनजी इनॉग्रेशन लाइ अॼु पाण हिते असां जखरानी साहब ऐं उनजी टीम हिते जमा थिया आहियूं। ऐं उनखां अलावा मूंखे तमामु इन्हनि ब्रीफ कयो, तमामु सिस्टम वणियो आहे, ख़ासि तौर ते जेकी इन्हनि टेक्नोलॉजी इंट्रोड्यूस कई आहे त मुंहिंजे ख़्याल सां त हिकु त हितों जे हिसाब सां जेके बेनिफिशरीज़ पहिरियों खानगढ़ खां ॿाहिरि वञी घोटकी वञिणो पवंदो उहे हाणे खानपुर में ई पंहिंजे हिते पंहिंजे हेडक्वार्टर तालुके में ई उहे ईंदा, पंहिंजी उनजी रजिस्ट्रेशन थींदी, उहे बेनिफिशरी हिन जो फ़ाइदो खणंदा। 2014 खां वठी बंदि हो, अॼु हिन जी इफ़्ताह थी आहे। इंशाअल्लाह हिते जेको आहे जेके भी बेनिफिशरी आहिनि हिते हर शइ हिनखे मिलंदी, जंहिंजी का बंदि आहे सभु कुझु हिते थी वेंदी। खानपुर मार में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की ऑफिस के खुलण से खानगढ़ तालुके अंदर मुस्तहक औरतुन जो वॾो मसलो इहो हल थी वियो त हाणे खेनि मीरपुर माथेलो या घोटकी जा चक्कर न काटना पवंदा। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर महर।